तक़रीबन 10 खां 12 मिंट तव्हां बिरयानी खे दम ॾियो, बिरयानी तव्हांजी ज़बरदस्त तयारु थी वेंदी। हाणे हिन तरफ़ अची था वञूं पंहिंजे वेजिटेबल जे रायते जी तरफ़। इन में तव्हांखे ऐड करिणो आहे धोरो। सुठे तरीक़े सां धोरे खे फोक या विस्क जी मदद सां सुठे तरीक़े सां फेटे वठो। इन में ऐड कंदासीं इहा असां जेका भाॼी जी कटिंग करे रखी आहे। अच्छा, थोरो मसालो जंहिंमें फूदनो ऐं गार्लिक ऐं उन सां गॾु थोरा सावा मिर्च। बसि हिन में ऐड था कयूं हे तमामु वेजिटेबल। थोरो मां हिन में शामिल कंदमि लूणु। अच्छा जी, इन में ऐड था कयूं लूणु हस्बे ज़रूरत। बसि इनखे सुठे तरीक़े सां मिक्स कंदासीं ऐं जीअं ई असांजी बिरयानी खे दम अचे वेंदो इनखे कंदासीं सर्व वेजिटेबल जे रायते सां गॾु। मां तव्हांखे रीकैप ॾींदी हलां जेकी अॼु असां बिरयानी तयारु कई अथसीं ऐं थोरा जेके धाणा आहिनि उन्हनि धाणनि जी बि कटिंग कंदा हलंदासीं त जीअं बिरयानी असां सर्व कयूं ज़बरदस्त धाणनि सां गॾु। थोरा धाणा ऐड कंदासीं पंहिंजे हिन रायते में बि। अच्छा, रायते में पंहिंजे पसंदि जूं वेजिटेबल्स, थोरो लूणु ऐं इन जो मसालो आहे जेको पीसे ऐड कंदासीं जंहिंमें थूम, थोरो पुदीनो, थोरा सावा मिर्च ऐं इन सां गॾोगॾु थोरो उन में ऐड कंदासीं ज़ीरो। अच्छा, तमामु थुल्हा जेके डंठल आहिनि उहे मां अलॻि थी कयां ऐं बाक़ी सॼी जेका असांजी गठी आहे उनखे बारीक चॉप था कयूं। थोरो ऐड कंदासीं पंहिंजे रायते में ऐं थोरो ऐड कंदासीं बिरयानी में। बिरयानी जे लाइ तव्हां हाफ केजी चिकन आहे त तव्हां हाफ केजी इन पटाटा इस्तेमालु कयो। थोरा वॾा पटाटा साइज़ में रखिजो। इन सां गॾु लूणु हस्बे ज़रूरत। मिर्च तव्हां शामिलु कयो 1 टेबल स्पून। सुका धाणा 2 टेबल स्पून ऐड कयो ऐं 1 टीस्पून ऐड कंदासीं हेड्र। इहे तमामु शयूं शामिलु कयो। अधु प्याली मां इन में शामिलु कई ॻाढ़नि बसरनि जी, उहो ऐड कयो ऐं तव्हां इन में ऑयल ऐड कंदा हाफ कप। जेकॾहिं चिकन हाफ केजी आहे, तव्हांजा चांवर हाफ केजी आहिनि, हाफ कप ऑयल ऐड कयो। इलाही मुनासिबु रहंदो आहे। तमामु ज़बरदस्त तरीक़े सां अवल तव्हां पटाटा ऐड कयो, बोन वारी चिकन आहे उहा शामिलु कयो, मसाला ऐड कयो ऐं ॻाढ़ा बसर थोरी देरि जे लाइ इनखे ॻरणु ॾियो। जॾहिं हू सुठे तरीक़े सां ॻरी वञनि पटाटा चिकन, पोइ तव्हां ऐड कयो टमाटा। टमाटनि सां गॾु उनजी भुनाई कयो। लास्ट में धोरो ऐड कजो ऐं धोरे जो बि पाणी जेको आहे सो ड्राई कयो। उन खां बाद में बॉइल थियल जंहिंमें तव्हां लूणु ज़रूरु शामिलु कंदा उहे राइस ऐड करे मथियां थोरो 1 टमाटो स्लाइस में शामिलु करे ऐं इनखे तव्हां दम ॾेई छॾियो। 10 खां 12 मिंट बिरयानी खे दम ईंदो। मथियां जेके असांजा सावा धाणा आहिनि उहे ऐड करे इनखे सर्व कंदासीं। असांजो रायतो तयारु थी वियो आहे। इन में बसि पिसियल मसालो आहे जेको मां इन में ऐड थी कयां। बसि हाणे असां इन में जेको थोरो मसालो पीसे रखियो हुअसीं उहो मां इन में शामिलु थी कयां। थोरो ज़ीरो, थोरा पुदीने जा पत्ता, थोरा सावा मिर्च ऐं थूम। लूणु हस्बे ज़रूरत जेको तव्हांजी भाॼीअ जे हिसाब सां ऐं ढोरे जे हिसाब सां काफ़ी हुजे। अच्छा, इनखे सुठे तरीक़े सां मिक्स करे रखूं था ऐं जीअं ई असांजी बिरयानी खे दम ईंदो तेसी ताईं असां थोरो काउंटर खे क्लीन था कयूं ऐं जीअं ई बिरयानी खे दम ईंदो असां बिरयानी रायते सां गॾु सर्व कंदासीं। बसि। अच्छा, हाणे असां पंहिंजूं ॿई रेसिपी सर्व कंदासीं त मां थोरियूं शयूं हितां क्लियर थी कयां ऐं इन बिरयानी सां तव्हां इहो रायतो ज़रूरु तयारु कजो, तमामु ज़बरदस्त लॻंदो। अच्छा जी, रायते जी मिक्सिंग बि थी वई आहे। तमामु शयूं हितां हटाए था छॾियूं। थोरा जेके सावा धाणा आहिनि उहे मां शामिलु कंदमि। अच्छा, थोरो जेको रायतो आहे उनखे कंहिं बि ख़ूबसूरत प्याले में कढी था वठूं। मसालो पीसे करे विधो अथसीं ऐं पाणी ऐड न कजो। भाॼियुनि जो बि पंहिंजो पाणी हूंदो आहे त घाटो घाटो रायतो सुठो लॻंदो।
अची वई बिरयानी। उमेद आहे त अॼु जी रेसिपी बि तव्हांखे तमामु सुठी लॻी हूंदी। ज़रूरु तव्हां ट्राई कंदा हिन रेसिपी खे। थोरा मथां ऐड था कयूं धाणा। खुशबूदार असांजी ज़बरदस्त बिरयानी पटाटनि सां गॾु स्पेशली। ज़रूरु कजो रेसिपी। ऑलमोस्ट असांजा इंग्रेडिएंट उहे ई हुया जेके तव्हांजे घर में मौजूदु हूंदा। मां इनखे बोनलेस चिकन सां गॾु ठाहियो आहे। तव्हां बोन वारी चिकन सां गॾु इनखे ठाहियो, इंजॉय कयो। गर्मा गरम सर्व कजो बिरयानी। चांवर हमेशह गरम सुठा लॻंदा आहिनि, मज़े जा लॻंदा आहिनि। चलो बस जेतिरी ख़ूबसूरत लॻे थी एतिरी इन ते सर्व था कयूं बस। ऐं थोड़ा मथियां जेके अच्छा चांवर आहिनि उहे शामिल कयूं। कुछ भी तव्हांजे ॾिसण खां या सम्झण खां रहिजी वियो हुजे त यूट्यूब ते असांजो इहो शो जेको आहे सो अपलोड थी वेंदो आहे। तव्हां बिल्कुलु ॾिसी सघो था ऐं सुठे नमूने सां जीअं तव्हांखे ॿीहर सम्झ में अची वञे तव्हां पंहिंजी रेसिपी खे ॾिसो ऐं फॉलो कयो। चटपटी ज़बरदस्त सिंधी बिरयानी। अगेन थोड़ा अच्छा राइस ऐड था कयूं ऐं इनखे सर्व था कयूं बस। थोड़ा सावा धाणा ऐं साइड्स जेके आहिनि से मां क्लीन करे वठां हिन जूं। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां हाज़िर थींदासीं ज़बरदस्त न्यू फ्रेश एपिसोड सां गॾु ऐं ज़बरदस्त सी रेसिपी सां गॾु। तव्हां जूं जेके बि फरमाइशूं आहिनि उहे मां ताईं अची वियूं आहिनि। इंशाअल्लाह अचण वारे जेके बि असांजा शोज़ आहिनि उन में ज़रूरु इनकॉपरेट कंदासीं। तव्हां ईअं ई असां सां पंहिंजो जेको फीडबैक आहे उहो ज़रूरु शेयर कयो। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। अॼु जे लाइ बसि एतिरो ई। उमेद आहे रेसिपी बि तव्हांखे सुठी लॻी हूंदी ऐं इंशाअल्लाह ताला नेक्स्ट एपिसोड में तव्हां सां थींदी मुलाक़ात। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु ऐं पंहिंजी शेफ़ आबदा बलोच खे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। टेक केयर। अल्लाह हाफ़िज़।